ऐं हाणे मां निहायती अदब ऐं एतिराम साण प्रोफेसर डॉक्टर रज़ा भट्टी साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त उहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मान वारा सभई ऑडियंस, सभिनी शयुनि खे इंडोर्स थो कयां जेके कुझु क़ुर्बान लाइ चई वियूं आहिनि। अॼु जो 200-250 माण्हुनि जो हिते गॾु थी विया ऐं कंहिं माण्हुनि जी चङाई खे एक्नॉलेज करणु, हिन दौर में ॿिए खे बर्दाश्त करणु ऐं ॿिए जी चङाई में इहे सभु शयूं चवणु, इहो अॼु साबित थो करे असांजे सोसाइटीअ जे टॉलरेंस जो मिज़ाज। हिन सॼे मेड़ाके खे सिर्फ़ु क़ुर्बान ताईं महदूद नाहे रखिणो, हीउ हिकिड़ो मैसेज आहे दुनिया खे, असांजे सिंध जो, असांजे ख़ैरपुर जो। उन्हनि नौजवाननि जिन ही अॼोकी शाम हिते सभिनी खे गॾु करे हिकिड़े नए ट्रेंड जो हिकिड़े पुराणे ट्रेंड जो रिवाइवल रखियो आहे त हिक ॿिए खे एप्रिशिएट कयो ऐं एक्नॉलेज कयो। असांजी ऑब्जेक्टिव आहे क़ुर्बान। क़ुर्बान उहो आहे जेको नेचर खे प्यार करे थो, कल्चर खे मोहबत करे थो, एजुकेशन हुन जो पैशन आहे, इन्वायरमेंट खे बहितर करे थो, इहो आहे क़ुर्बान। हिन माण्हूअ खां सिखो टाइम जी मैनेजमेंट। हमेशह जॾहिं आयो पंहिंजे कम सां या असांजे कम सां मुख़्तसिर, स्पेसिफिक, फोकस्ड, चांहि न पीबी जीअं मैडम ॿुधायो, ऐं उन खां पोइ हू जल्दी डिसअपियर थी वेंदो। इहा हमेशह मां हिन खे, मां पंहिंजे कलीग्स खे, मां पंहिंजे स्टाफ खे चवंदो आहियां त क़ुर्बान खां सिखो त हीउ माण्हू आयो कीअं टाइम खे मैनेज कयईं, पंहिंजो बिज़नेस कयईं, असांखे हेल्प कयईं, इहो खणी कमु हलियो वियो ऐं टाइम ते डिलीवरी कयईं। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजूं भेनरूं, इन ॻाल्हि मां सिखो त तव्हां असांखे डिलीवर कीअं था कयो ऐं क़ुर्बान कीअं थो डिलीवर करे इन शयुनि खे। ॿी हिकिड़ी मुख़्तसिर शइ तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकिड़े मिंट में। हिन साल मई महीने में अमेरिका जे हिकिड़े शहर में जेको एतिरो ई गरम आहे जीअं ख़ैरपुर, उन में 900 बोटेनिकल गार्डन जी कॉन्फ्रेंस थी थिए। उते हिकु लेडी थी मूंसां मिले, उन जी एक्सपर्टीज़ छा आहिनि? उन जी एक्सपर्टीज़ इहे आहिनि त ग्रेव यार्ड गार्डन, कब्रिस्तान जा गार्डन। हू मूंखां पुछे थी त तव्हांजे मुल्क में इहो ट्रेंड आहे त कब्रिस्तान में गार्डन? हुन जी एक्सपर्टीज़ इहा आहे। यकदमि क़ुर्बान थो अचे ऐं खानन शाह जो कब्रिस्तान थो यादि अचे। मुंहिंजा दोस्त, ज़िंदा माण्हुनि लाइ त सभु कुझु करे, हीउ क़ुर्बान छा पियो करे? तव्हांखे ख़बर आहे त उन छा कयो आहे? उन कब्रिस्तान में हिन 100,000 निमुनि जा वण हया आहिनि। उहे माण्हू जेके इटरनल वर्ल्ड में हलिया विया आहिनि, हीउ उन्हनि जी ख़बरदारी थो रखे, उन्हनि खे माहौल बहितर करे थो ॾिए। मुंहिंजा दोस्त, सिर्फ़ु ॻाल्हियूं न आहे, प्रैक्टिकल सिखो, हिक ॿिए खे सेखारियो ऐं हिक ॿिए खे एक्नॉलेज कयो ऐं हीअ क़ौम अॻिते वधायो ऐं तरक़ी कयो। थैंक यू वेरी मच। महिरबानी।